बांधी अवाम दोस्त पैनल अगवान साहबजादा इफ्तिखार अहमद अब्बासी अल खिदमत बांधी सदर हाजी खैरुद्दीन कुरैशी ऐं जमायत इस्लामी जिले जनरल सेक्रेटरी तारिक जावेद आराई प्रेस क्लब पहुची चयो त बांधी शुगर मिल पारां कमनि जी पीड़ाई शुरू कंदे ट्रालियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वयूं आहिनि ऐं तमामु घणी रश सबबि बांधी शहर जा दाख़िली ऐं ख़ारजी रस्ता मुकमल बंदि थी विया आहिनि जे सबबि शहरवासी बिटे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं कारोबार मुकमल तौर ते ख़तम थी विया आहिनि। हुननि वधीक चयो त मेहरान हाईवे ते ॿिन्ही साइडनि खां ट्रैक्टर ट्रालियुनि जे रश सबबि वक़्फ़े सां रोड बंदि थी रहियो आहे जे सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं हादसनि सबबि 15 जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि जॾहिं त गुज़िरियल साल मिल इंतज़ामिया पारां यकीन ध्यानी कराई वई हुई त ईंदड़ साल को न को मुतबादिल रस्तो कढियो वेंदो पर संदन कयल वाइदा खोखला निकिता आहिनि। हुननि को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मिल इंतज़ामिया खे अपील कई आहे त शुगर मिल अंदरि ट्रालियुनि बीहारण जी जेतिरी गुंजाइश आहे ज़मींदारनि खे एतिरा ई एडेंट ॾिना वञनि त जीअं मेहरान हाईवे तोड़े शहर जे ॿियनि रस्तनि ते रश घटि थी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।